नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरुनि सिलसिलो जारी है। वक्त है करड़ाह मां खबर ॾींदा हलूं त पीरो वसण थाने जी हद ॻोठ रमज़ान सोलंगी मां भुज वापारी आशिक हुसैन सोलंगी पीरो वसण शहर खां वापस घर ईंदे रात जो ओचितो गुम थी वियो। संदसि मोबाइल फोन बि मुसलसल 3 ॾींहनि खां बंदि आहे। लापता वापारी जे पोड़े पीउ शफी मोहम्मद भाउ आशिक सोलंगी मीडिया वारनि खे ॿुधायो त असां गुज़िरियल 3 ॾींहनि खां सॼी बिरादरी ऐं संगत मां जांच कई है, किथे बि वापारी आशिक जो ॾस पतो नथो मिले, जंहिं करे इहो ख़दशो आहे त खेसि भुंग खातिर अगवा करे यरगमाल बनायो वियो आहे। हिननि चयो त संदसि घर वारा सख़्त परेशान ऐं इंतज़ार में आहिनि। इतला ॾियण बावजूद पुलिस को बि ताउन नाहे कयो। जंहिं ॾींहं खां आशिक हुसैन गुम आहे उन ॾींहं खां घर में चुल्ह नाहे ॿारी वई। जॾहिं त असांजी कंहिं सां बि का दुश्मनी नाहे, न ई वरी को असां कंहिं खिलाफ़ को कदम खणंदासूं। खुदारा असां ते रहम करे गुम थियल आशिक सोलंगी खे ॻोल्हाइण या आज़ाद कराइण में असांजी मदद कई वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।